नाज़रीन, ठुल में ज़रई कंपनी पारां सारनि जे मुनाफ़े बख़्श पैदावार जे सिरे हेठि सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें आबादगारनि, हारियुनि ऐं ज़मींदारनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में शिरकत कंदड़नि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर हफ़ीज़ सुमरो सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। प्रोग्राम थियणु तमामु ज़रूरी आहे। हर कंपनी वारा कनि, ही साईं वारनि जेको कयो आहे अमल तमामु सुठो अमल आहे। असां आबादगारनि खे सुठी ॼाण मिली आहे। पोखी आहे उहा सही टाइम ते न थींदी त पोइ उन जी पैदावार घटि थींदी वेंदी। हे साईं वारनि जेका सुठी ॼाण ॾिनी आहे ऐं असां ख़ुशि आहियूं त हिननि सुठो प्रोग्राम कयो आहे। अहिड़ा सेमिनार थियण सां वॾो फ़ाइदो मिले थो, हर ज़मींदार ख़ुशि थो थी वञे ऐं ख़बर पइजी थी वञे त भई कहिड़ी असांखे हिन टाइम खाद जी ज़रूरत आहे, कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। सॼो असांखे सेमिनार मां वॾी मालूमात मिले। असांजी ज़मीन आहे अक्सर ई अल्कलाइन सॉइल आहिनि। अल्कलाइन सॉइल जो मतिलबु ईअं त हू उन्हनि में तेज़ियाबियात घणी आहे। हो कलर जे तरफ़ वञनि थियूं सिम जे करे। सिम जो असांजो घणो मसइलो आहे। सिम जो घणो हुजण जे करे, पाणी घणो अचण जे करे सिम थींदी वेंदी आहे। ज़मींदार हिते वेठा हुआ नंढा वॾा, जंहिंमें डीलर बि हुआ ऐं ज़रात खाते वारा बि हुआ। ऐं हिक में फ़ाइदो इहो थींदो, जेका असां हिननि खे ॿुधायो आहे त नाइट्रोफास तव्हां जिरिब ते बोरी या एकड़ ते 2 बोरियूं इस्तेमालु कयो, हुन खां पोइ तव्हां जेको आहे न सरसब्ज़ यूरिया इस्तेमालु कयो या कैल्शियम अमोनियम नाइट्रेट इस्तेमालु कयो। जीअं असांजे ॿुधायल तरीक़े तां ही शयूं इस्तेमालु कंदा त हिननि खे जेको आहे न 10 सैकड़ा ताईं वधीक जेका न हिन जी पैदावार वधे सघे थी नाइट्रोफास सां। बिसाइज का सीज़न हमारा स्टार्ट होने वाला है, तो उसके लिए हमने ये अरेंज की है कि जिसमें हमने लोगों को ये रहनुमाई फरमाई है कि हमारी जो सरसब्ज़ खादें हैं उसकी कितनी बोरी किस फसल पे और स्पेशली राइस पे जो हमारी खादों की सिफारिशात हैं और उनको उसकी पैदावार कितनी ज़्यादा बेहतर पैदावार मिल सकती है।